डॉक्टर राम जवरानी साहब, मुंहिंजे हिसाब सां हिन नाले खे कहिड़े बि इंट्रोडक्शन जी ज़रूरत न आहे। ही नालो पंहिंजो पाण में ही मुकम्मल आहे। डॉक्टर राम जवरानी साहब सिंधी साहित्य, सिंधी कला, सिंधी कलाकारनि ऐं सिंधी समाज जे लाइ कई अभूतपूर्व कम कया आहिनि ऐं सिंधी कलाकारनि जे लाइ बि विशेष तौर ते मूं जहिड़नि कलाकारनि जे लाइ, मूं जहिड़े कई कलाकारनि खे मुकम्मल स्टेजिस ॾिना अथऊं, उन्हनि खे पंहिंजो टैलेंट पूरी दुनिया खे ॾेखारण जो मौक़ो ॾिनो अथऊं। ऐं इन्हनि जी ही संस्था सहयोग फाउंडेशन जेकी इहे फंक्शन्स ऑर्गेनाइज कंदी रहंदी आहे, इहे संस्था पिछले 35 सालनि खां कार्यरत आहे समाज सेवी कार्यनि में ऐं इन सां कई महान हस्तियूं जुड़ियल आहिनि, जैसे असांजी लता मंगेशकर जी थी वयूं, दिलीप कुमार साहब, देवानंद साहब, कई पॉलिटिशियंस ऐं असांजा दादा राम जेठमलानी भी काफ़ी एक्टिव हूंदा हुआ इन संस्था सां गॾु, डॉक्टर राम जवरानी सां ॾाढा क़रीबी हूंदा हुआ। त इन संस्था जा जेके भी सुनहरियूं यादियूं आहिनि, जेतिरे फंक्शन्स आहिनि, जेतिरा मोमेंट्स आहिनि, उहे कैद करे असां आणिया आहिनि सहयोग फाउंडेशन जी यूट्यूब चैनल ते। त तव्हां सभई वञो, सहयोग फाउंडेशन जी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं उन ते वञी वीडियोज़ ॾिसी करे उन्हनि खे लाइक कयो, शेयर कयो ऐं इन्हनि यादुनि खे असां सां गॾु एंजॉय कयो। थैंक यू सो मच फॉर गिविंग योर वैल्यूएबल टाइम टू दिस वीडियो। I hope this was informative to all of you. Thank you so much.